पहिरें तव्हां सभी प्यारा प्यारा माण्हू जेका मूंखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जो तहे दिल सां स्वागत करे रही आहियां। स्वागत में ॿ लाइनूं पेश कंदमि। रब ने मुस्कुराईंदा रंग शायद चंद ई बणाया आहिनि। रब ने मुस्कुराईंदा रंग शायद चंद ई बणाया आहिनि। उन्हनि मां सभ खां सुंदर ऐं प्यारा अॼु असांजी महफ़िल में आया आहिनि। प्यारा दोस्तो, असांजो देश हिन वक़्त हिकु कठिन दौर में आहे। इहो इतिहास में पहिरीं बार थियो आहे त सिंधियुनि जे दुकाननि में ताला लॻी विया आहिनि, जेको पहिरें कॾहिं कान थियो आहे। पर चयो वेंदो आहे न, जिंदगी में मुश्किलें तमाम है फिर भी इन लबों पे मुस्कान है। जिंदगी में मुश्किलें तमाम है फिर भी इन लबों पे मुस्कान है। अरे जब जीना हर हाल में है तो मुस्कुरा के जीने में क्या नुकसान है, मुस्कुरा के जीने में क्या नुकसान है। जी हाँ दोस्तों, हिन बार असां कोई कार्यक्रम में नथा वञी सघूं, पर छा थियो, कार्यक्रम त असां ॾे अची सघे थो न। जी हाँ, तव्हां सही समझी रहिया आहियो। असां हिन वीडियो जे ज़रिए तव्हांजे अॻियां हिकु कार्यक्रम खणी आया आहियूं जंहिंजो नालो आहे ट्रिब्यूट टू मास्टर कवि रांझन। मां मोनिका धिंगरा पंहिंजो पाण खे ॾाढो ख़ुशनसीब थी सम्झां त हिन कार्यक्रम जो संचालन करण जो मौक़ो मूंखे मिलियो आहे ऐं मां सां गॾु गॾु मुंहिंजी ॿ को होस्ट खे बि, जंहिंजो नालो आहे ममता कोतनानी ऐं पूजा पिंजानी। हलो त हाणे उन्हनि खे बि ॿुधंदासीं। हेलो दोस्तों, मां ममता कोटनानी तव्हांखे कवि मास्टर रांझण जे बारे में कुझु ॿुधाइण थी चाहियां। मास्टर रांझण जो जनम 24 अगस्त 1920 में पाकिस्तान जे गड़ियासी ॻोठ में थियो हुयो। ॿालपण खां ई मास्टर रांझण खे कविता जो शौक़ु हुयो। कविता सां गॾोगॾु ई मास्टर रांझण खे गायकी में भी रुझान हुयो। जीअं त मास्टर रांझण जो शताब्दी जन्मोत्सव हली रहियो आहे त मास्टर रांझण जा पोटी डॉक्टर रोशनी तोलानी उन्हनि खे ट्रिब्यूट करे रहिया आहिनि। मास्टर रांझण वांगुरु ई डॉक्टर रोशनी तोलानी भी सिंधी समाज जे कम में ॾाढा अॻिते आहिनि। बाय प्रोफेशन कॉस्मेटोलॉजिस्ट आहिनि। प्रेसिडेंट फाउंडर ऑफ रोशनी कमल फाउंडेशन आहिनि। प्रेसिडेंट ऑफ सिंधी काउंसिल ऑफ इंडिया कल्याण लेडीज चैप्टर भी आहिनि। सिंध में सिंधी कवि मास्टर रांझन जीअं को जाबुल ज़रणो, जीअं हिकु मेवेदार वण, जीअं हिकु खुशबूदार गुल, जंहिं लिखियो शाह सचल सामी चंद चौतारा बि सिंधीअ में, मीर फ़कीर पीर बि लाॾा लोलियूं शेर ऐं छेॼ बि सिंधीअ में, दुआ दरवेशनि जी महर संतनि जी, ज्योतियूं झूलण जूं लोलियूं लालण जूं फ़कीरनि जी दाह बि सिंधीअ में। जेके अमर निशानियूं सिंध जूं, अहिड़े सिंध जे कवि मास्टर रांझन साहिबजन जे चरणनि में नमन पेश कंदे मां पूजा पिंजानी, भावनगर गुजरात मां। दोस्तों, अॼु जो ही वीडियो कवि मास्टर साहिबजन जी याद में असां तव्हांजे अॻियां हिकु गीत, हिकु नृत्य ऐं हिकु मज़ेदार एक्ट, जंहिंखे ॾिसी तव्हांजा ॿई पेर ज़रूर थिरकण लॻंदा ऐं तव्हांजा ॿई हथ पंहिंजो पाण ताड़ियुनि जे आवाज़ सां गूंजे छॾंदा। ऐं दोस्तों, तव्हां सभई त ॼाणो ई था त मास्टर साहिबजन जा लिखियल गीत सॼी दुनिया जे हर सिंधी मेले में ॻाया वेंदा आहिनि ऐं तंहिंखां सवाइ पंहिंजा सिंधी मेला अधूरिया मञिया वेंदा आहिनि। हलो त हाणे पाण कार्यक्रम जी शुरूआत कयूं, सभ खां पहिरीं पंहिंजे इष्ट देवता भगवान झूलेलाल खे यादि करे। जीअं खंड बिना चांहि अधूरी आहे, जीअं खंड बिना चांहि अधूरी आहे, तीअं कवि मास्टर रांझण जी महफ़िल भी गायकनि बिना अधूरी जाहे। त अचो त मज़ो माणियूं मास्टर रांझण जे बोलनि जो, आशिका जेशवानी जी सुरीली आवाज़ में ऐं हिकु मॉडर्न अंदाज़ में। लख ॾेई तो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे, लख ॾेई तो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे, डोह असांजा कीन ॾिसे शल पंहिंजी महर करे, डोह असांजा कीन ॾिसे शल पंहिंजी महर करे, अलाए जे छामी राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छामी राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, कोई राजा को फकीर बाजी गरजी बाजिया, कोई राजा को फकीर बाजी गरजी बाजिया, अले जे छामी राजिया, अले जे कैसा राजिया, अले जे कैसा राजिया, अले जे कैसा राजिया।
पीर ते अखो पाया ती मां जिंद पीर ते मुंहिंजे ॿेड़ीअ थई विच सीर ते मुंहिंजे ॿेड़ीअ थई विच सीर ते पल पाया ती मां जिंद पीर ते बासियूं बासिया ती मां जिंद पीर ते अखो पाया ती मां जिंद पीर ते अखो पाया ती मां जिंद पीर ते। नमूना रैपर खास रैप आयो खास। हाँ सिंधियुनि जे शान कहाणी आहे कवि मास्टर रंजन जी। हाँ सिंध जे जडियासी पिंड में जन्म थियो कवि मास्टर रंजन जो 24 अगस्त 1920 सिंधियत के मिली नई हाँ पहचान। कवि मास्टर रंजन जा सुहिणा कलाम पी हो व्यापारी भावरा हुआ पंज। मास्टर के नंढपण खां रुचि हुई कविताएं बैत ॿुधिया हूंदा तव्हां बि। मास्टर जा गीत मास्टर जा गीत मास्टर जा गीत मास्टर जा गीत। दादा पंजवानी ऐं मास्टर जी जोड़ी मौज लगाइन हिक खां हिक सिंधी गाना हटाइन सिंधियत के हाँ अॻियां वधाइन सिंधियत के हाँ अॻियां वधाइन। कलाम मेरा सुहिणा भगवंती नावाणी गाया मशहूर गाना ठया भजन भी ठया हाँ लाडा भी ठया। कलाम चाहे जूना ॾिस नए ज़माने जा असां रैप भी कया हाँ रैप भी कया। नई शइ तो ॿुधाए कलाम ते रैप नमूना रैपर। हाँ विच सीर ते अथई हाँ ॿेड़ी मुंहिंजी पलो पाए लाल पाणी पार कंदी जेको चए कयांसि हेॾो थी मनायांसि पर मुंहिंजो यो राजा अलाए छा में आ राज़ी अलाए कंहिंसां आ राज़ी ॻाल्हियूं करे अहिड़ी बाज़ी घर जी आ बाजी बस न हले बाबा बेवस आहियां महर खपे तुंहिंजी बाज खपे ॿियो कुझु नथो चाहियां ॿियो कुझु नथो चाहियां ॿियो कुझु नथो चाहियां अलाए छा में आ राज़ी अलाए कंहिंसां आ राज़ी ॿियो कुझु नथो चाहियां ॿियो कुझु नथो चाहियां अलाए छा में आ राज़ी अलाए कंहिंसां आ राज़ी ॿियो कुझु नथो चाहियां ॿियो कुझु नथो चाहियां। शौक़ीन आहियूं। हाँ दोस्तों त मां तव्हांखे ॿुधाईंदसि त सिंधियुनि जो कोई बि कार्यक्रम नचण टिपण खां सवाइ ॼण अधूरो आहे। त मां पेश कंदमि तव्हां सभिनी जे अॻियां अहिड़नि सिंधियुनि कलाकारनि खे जेके पंहिंजे इष्ट देवता खे ॿाॾाईंदा ऐं पंहिंजी शेज द्वारा पाण सभिनी जी ॿेड़ी खे पार लॻाईंदा। त अचो पाण घुरायूं था भूमिका शर्मा गौरव पारवानी। मुझी बेड़ी अथई विच सीर ते मुझी बेड़ी अथई विच सीर ते पलो पाया थी मां जिंद पीर ते पलो पाया थी मां जिंद पीर ते पासु बासिया थी मां जिंद पीर ते पासु बासिया थी मां जिंद पीर ते आयो लाल झूलेलाल वारो झूलेलाल अले वारो झूलेलाल घोड़े वारो झूलेलाल। जो तिन वारा लाल उडेरा तिन वारा लाल उडेरा के कन था तो दर पेरा के कन था तो दर पेरा तुझी मेहर अमीर फकीर ते तुझी मेहर अमीर फकीर ते पलव पाया थी मां जिंद पीर ते पलव पाया थी मां जिंद पीर ते बासु बासिया थी मां जिंद पीर ते बासु बासिया थी मां जिंद पीर ते आयो लाल झूलेलाल वारो झूलेलाल अले वारो झूलेलाल घोड़े वारो झूलेलाल 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 झूलेलाल।
तुझी बानी तू मुझो साईं बेवाहन जो वसीलो तू आई वत जियां ती तुझे उकीर ते पलव पाया थी माज दबीर ते पास पास्या थी माज दबीर ते रांझन जबे ही आसा मुंहिंजी हिम्मत ॾे करियां सेवा तव्हांजी छो त नाहे भरोसो शरीर ते पलव पाया थी माज दबीर ते पास पास्या थी माज दबीर ते अरे भाई वाह, ये डांस परफॉर्मेंस ॾिसी त ॾाढो मज़ो अची वियो। गुलशन में गुल खिलंदा ई रहंदा, सुहिणा सिंधी टिड़कंदा ई रहंदा। गुलशन में गुल खिलंदा ई रहंदा, सुहिणा सिंधी टिड़कंदा ई रहंदा। कविता हुजे या मिसरो, मास्टर रांझन जा गीत असांखे ॿुधण लाइ मिलंदा ई रहंदा। त हाणे बारी आहे हिकु एक्ट जी। तव्हांजे अॻियां एक्ट पेश करण वारी आहे खुशी नानवानी ऐं भाविका कस्तूरिया। जोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा। मम्मा मम्मा ॿ मिंट हेॾां था अचो। मम्मा ये ड्रेस कीअं आहे? तमामु सुठी। हा, मां इहो ऑनलाइन थी घुरायां। न ऑनलाइन छो? मोटवाणी अंकल आहिनि न पंहिंजा, उन्हनि जे शॉप ते वञी करे 2-3 ड्रेसिस ॿियूं बि ॾिसी पोइ वठ। पर मम्मा हुते केरु वेंदो, ऑनलाइन मिले थी न घर वेठे। न बेटा, मोटवाणी अंकल असांजा पंहिंजा सिंधी आहिनि, उन्हनि जे शॉप ते वञ, हुतां वठी अच। पर मम्मा सिंधी खां वठण में ऐं ऑनलाइन शॉपिंग करण में कहिड़ो फ़र्क़ु आहे? तमामु सुठो सवाल पुछियो अथई। असांजा सिंधी 80% व्यापारी आहिनि ऐं हिन लॉकडाउन जे करे सभिनी खे तमामु नुक़सानु फेस करणो पियो आहे। चाहे होलसेलर हुजनि या रिटेलर, सभिनी खे तमामु टेंशन आहे त हू पंहिंजो बिज़नेस कीअं पिकअप कंदा। त असीं सिंधी हिक ॿिए खे सपोर्ट न कंदासीं त केरु कंदो? साॻे ई नमूने असां जीअं तुंहिंजा पापा आहिनि, अगरि हुननि खे बिज़नेस में कोई परचेसिंग न कंदो ऐं ऑनलाइन शॉपिंग कंदो त ॿुधाए कीअं तूं इहा ड्रेस वठी सघंदी आहे? न मम्मा। त बेटा असीं सिंधी आहियूं, सिंधियुनि खां ई परचेसिंग करणु खपे। अगरि इहा ॻाल्हि हर हिकु सिंधी सम्झी वेंदो त हिक ॿिए खे तमामु सुठी हेल्प थी वेंदी। हा मम्मा, इहो त मां कॾहिं रियलाइज़ ई न कयो कि असांखे सिंधियुनि खे सपोर्ट करणु खपे। हा, अॼु खां ऑनलाइन शॉपिंग बंदि। ऐं इहा ॻाल्हि मां पंहिंजे साहेड़ियुनि खे बि ॿुधाईंदमि। ऐं हाणे मां वञा थी मोटवानी अंकल वटि ड्रेस वठणु। शाबाश। ऐं तव्हां बि सिंधी वापारियुनि खे सपोर्ट कयो। सिंधी आहियो, सिंधी खां ई परचेसिंग कयो। जय झूलेलाल। हेलो, जय झूलेलाल। जय झूलेलाल। कहिड़ा हाल आहिनि? मैं ठीक हूँ, आप बताओ। मां भी ठीक आं। ॿियो ॿुधाए, घर में सब ठीक आहिनि? घर में भी सब ठीक है। अरे इहा कहिड़ी ॻाल्हि थी? मां तोसां सिंधी में ॻाल्हायां थी, पोइ बि तूं मूंसां हिंदी में ॻाल्हाईं थी। मुझे सिंधी में बात करना अच्छा नहीं लगता। अरे सिंधी असांजी मातृभाषा आहे, असांजी पंहिंजी ज़ुबान आहे, पोइ बि तोखे सिंधी ॻाल्हाइण न पसंद आहे? नहीं, मुझे नहीं अच्छा लगता। सिंधी तो पाकिस्तान में बोली जाती है, यहाँ पर तो हिंदी और इंग्लिश बोली जाती है। वॾी ग़लतफहमी में आ पुट, वॾी ग़लतफहमी में आ।
विरहाङे खां पोइ जॾहिं असां हिते आयासीं त असां वटि छड़ो 2 शयूं पंहिंजी विरासत वांगुरु हुयूं। हिकिड़ी पंहिंजी सुहिणी सकाफ़त ऐं ॿी पंहिंजी सुहिणी मिठड़ी ॿोली सिंधी। इहो असांजो पहिरियों फर्ज़ आहे त असां पंहिंजी विरासत खे संभाले रखूं। और रही ॻाल्हि त सिंधी छड़ो पाकिस्तान में ॻाल्हाइबी आहे, तूं ॾाढो ग़लति समझी वेठी आं। भारत देश भी सिंधी खे 1967 में ही आधिकारिक भाषा ठाहे छॾियो हुयो। पोइ भी तोखे सिंधी ॻाल्हाइण में शक थींदो आहे? हा मां पंहिंजी ग़लती समझी वयमि। तव्हां त मूंखे ॾाढे आराम सां इहा ॻाल्हि समझाए छॾी। कहिड़े सुठे तरीक़े सां सिंधी ॻाल्हाए थी। हाणे कॾहिं बि सिंधी ॻाल्हाइण में शक न कजांइ। हा कॾहिं बि न। हल हिन ॻाल्हि ते मां तोखे पंहिंजी लिखियल कुझु पंक्तियूं ॿुधायां। ॿुधायो। सिंधी असांजी ॿोली, मिठड़ी असांजी ॿोली, असां हू भागन वारा हरदम थींदा वसकारा। ॿोली इहा सुहिणी आहे ॾाढी मनमोहिणी, छो न ॻाल्हायूं सिंधी मस्तक जी इहा बिंदी। करूं मुठ भर जेतिरो प्रयास, पूरी थींदी किननि माण्हुनि जी आस। ॻाल्हायूं सिंधी न आहे कोई शर्मिंदगी, गर्व सां चओ असां आहियूं सिंधी, असां आहियूं सिंधी। सचपच ही एक्ट ॾिसी त ॾाढो ई मज़ो अची वियो। हीअं लॻो ई कोन पे कि पाण सभु पंहिंजे घर वेही ॾिसी रहिया आहियूं। हीअं ई लॻो पे कि लाइव परफॉर्मेंस जो मज़ो माणे रहिया आहियूं। कवि मास्टर रांझण जे बारे में त पाण जेतिरी ॻाल्हियूं करूं ओतिरी घटि आहिनि। मस्त मज़ेदार गीत लिखण वारा कवि ऐं गायक हुए। ऐं मां डॉक्टर रोशनी तोलानी जो बि तहे दिल सां शुक्रिया अदा कंदसि, छो कि उन्हनि कलाकारनि खे परफॉर्म करण जो मौक़ो ॾिनो। ऐं हूअं बि चवंदा आहिनि न, कलाकार पंहिंजी कला खां परियां न रही सघंदो आहे। असां सभिनी लॉकडाउन में ही पंहिंजे घर में वेही करे इहा कोशिश कई आहे कि असां तव्हांजो मनोरंजन करे सघूं। त असांजी हीअ कोशिश तव्हांखे वणी आहे त तव्हां लाइक, शेयर, सब्सक्राइब ऐं कमेंट ज़रूर कंदा। जय झूलेलाल।